ख़बर शामिल कयूं पिया। तलहार मां रिपोर्ट मोहम्मद हनीफ़ मल्लाह जी। तलहार IG सिंध गुलाम नबी मेमर जी हुकम ते तलहार पुलिस पारां फैंसी नंबर प्लेट्स, ब्लू लाइट्स, कारी रंग जे शीशनि ऐं ट्रैफ़िक ज़ाब्तनि जी भञकड़ी कंदड़ गाॾियुनि ख़िलाफ़ क्रैक डाउन शुरू कयो वियो आहे। SHO गुलाम नबी हैदर पवर ॿुधायो त SSP बदीन कमर रज़ा जसकाणी जी सख़्त हिदायतनि ते कार्रवायूं कयूं वयूं आहिनि, जिन में 100 खां वधीक गाॾियुनि जी चेकिंग कई वई, 20 खां वधीक गाॾियुनि जा चालान कया विया ऐं ज़ाब्तनि जी भञकड़ी कंदड़नि ते 3000 रुपयनि जा ॾंड हया विया। कार्रवाई दौरान फैंसी नंबर प्लेटूं हटायूं वयूं, कारा शीशा लाथा विया ऐं ब्लू लाइट्स ख़त्म कयूं वयूं। तलहार जे दाख़िली ऐं ख़ारिजी रस्तनि समेत मुख़्तलिफ़ चौराहनि ते स्नैप चेकिंग जो सिलसिलो पुर जारी आहे, जिथे पुलिस पारां हर ईंदड़ वेंदड़ गाॾी जी सख़्ती सां जांच कई पई वञे। तलहार पुलिस जो चवणु आहे त गैर क़ानूनी गाॾियुनि ख़िलाफ़ कार्रवायूं बिना कंहिं दॿाउ जे जारी रहंदियूं, त जीअं क़ानून जी बालादस्ती खे यक़ीनी बणाए सघिजे।